जी नाज़रीन, के ॿुधायूं पिया लाहौर हाई कोर्ट पंजाब के वॾे वज़ीर हमज़ा शहबाज जलबरदारी कलदम करार ॾई छॾी आहे। अदालत बाक़ी मेंबरनि जा 25 वोट छॾे बाक़ी वोटनि जी ॿीहर ॻणप कराइण जो हुकुम ॾई छॾियो आहे। लाहौर हाई कोर्ट में जस्टिस सदाकत अली शाह जी सरबराही में 5 रुकनी लॉजल बेंच केस की ॿुधणी कई। पंजाब के सूबाई वज़ीर अता तारड़ और राणा मशहूर लाहौर हाई कोर्ट के फैसले के खुश आइंदा करार ॾींदे चयो आहे त पीटीआई वारनि के अंग्रेज़ी में लिखियल फैसलो समझ में न आयो आहे। अदालत न इलेक्शन के कलदम करार ॾिनो आहे, नई इलेक्शन कराइण जो हुकुम ॾिनो आहे। लाहौर में अदालती फैसले बाद मीडिया से ॻाल्हि ॿोल कंदे अता तारड़ चयो त मुस्लिम लीग नून जे अॻवान अता तारड़ चयो आहे त अदालती फैसलो बेहतर आहे। अदालती फैसले के हू जीअं जो तीअं तस्लीम कनि था। हुन चयो त हमज़ा शहबाज अञा ताईं पंजाब जो वॾो वज़ीर आहे। असां वटि वोट बि पूरा आहिनि। ऐवान में 177 जो अंग आहे, 9 मेंबर इज़ाफ़ी आहिनि। राणा मुशर्रफ चयो त पीटीआई वारा चवनि पिया त हू अपील में वेंदा, भले शौक़ पूरो कनि। अदालत हमज़ा शहबाज जे फैसलनि जी तायद कई आहे। डिप्टी स्पीकर सुभाणे इलेक्शन कराईंदो। हमज़ा शहबाज सुभाणे 4 वॻे ताईं पंजाब जो वॾो वज़ीर रहंदो। पंजाब के सूबाई वज़ीर अता तारड़ और राणा मशहूर लाहौर हाई कोर्ट के फैसले के खुश आइंदा करार ॾींदे चयो आहे पीटीआई वारनि के अंग्रेज़ी में लिखियल फैसलो समझ में न आयो आहे। अदालत न इलेक्शन के कलदम करार ॾिनो आहे ऐं नई इलेक्शन कराइण जो हुकुम ॾिनो आहे। लाहौर में अदालती फैसले बाद मीडिया से ॻाल्हि ॿोल कंदे अता तारड़ चयो त मुस्लिम लीग नून जे अॻवान अता तारड़ चयो आहे त अदालती फैसलो बेहतर आहे। अदालती फैसले के हू जीअं जो तीअं तस्लीम कनि था।